साथियों अस्सलाम वालेकुम। मुझो नालो मुखड़ी सोलंगी है। 8वीं क्लास में पढ़ा थी। अवां खे पंहिंजे स्टाल ते अचण जे लाइ भली कार चवां थी। अॼु मुंहिंजे स्टाल जो उनवान आहे सुरमाधुरी। साथियों सुरमाधुरी बि ससी जे सुरनि मां हिकु आहे जंहिंमें ससी जी आजिज़ी जो अहवाल आहे। शाह साईं सुर में ससी जे कशालनि ऐं उन जे होतनि लाइ सिके निमाया करे थो। ससी पहिरें पंधु करे थी ऐं ओॾा डूंगर लाइ का बि हस्ती नथा रखे। हलंदे होत पुनू अॾे खजन की खोटियूं पहाड़ तनी पट थिए जे लाए लालन लोठियूं सभु सहेलियूं सिक खे चुंजूं ऐं चोटियूं बांबड़ थी बूटियूं तो कुता खाई केच दे। साथियों सुरमाधुरी जे ॿिए दास्तान में शाह साईं चवे थो जंहिंखे पुनू सां मिलणो आहे उहा पंहिंजो सभु कुझु सिंगार माइट मिट तर्क करे घरां निकिरे पोइ ई दिलगुरो दोस्त मिलंदसि ऐं उनखे निंड बि नथी जुगाए। न का हित न हुत का गोरी संदी ॻाल्हि की न पोतई माल हाल पोतई होत खे। साथियों ससी पुनू जे ॻोला ऐं लकनि जे विच में अची पई आहे। कुदरत जा ख़ूबसूरत नज़ारा वण टिण सभिनि जे रस्ते जी रुकावट आहिनि। हिन खे होतनि सां लॻा आहे बसि लकियूं लक लतीफ़ चए ओरांगे आयाम पुरण पुनू पट में ए सहाद संध्याम मथस कम वद्याम वहां तान वस पियो जूतियूं से पाइंदियूं जनी पेर परी लाथियूं सपरी ससी सुपरिन खे। साथियों वाह कॾा वेंदे जे मरी था वञनि उन्हनि जो मरण सजायो आहे। मरणा अॻे जे मुआ से मरी थियन न मात उदा से हयात जीअणा अॻे जे जिया। साथियों ससी के शाह साईं चवे थो त तोखे प्री जो को बि मट न मिलणु खपे। पहिरें बि पंधु कर ठूठियुनि सां बि पंधु कर ऐं हथनि सां बि पंधु कर। मथे पेरे मोवियड़नि कहच भर कपार मतां छोरी छॾी प्रीतड़ी पचार तोखे संद ससी सिंधी लवन लार जे हुम नहीं होत हजार तब पाड़ चुकोन पुनू असी। लिखियो जो निराड़ सो अंग कयारी न थिए पाड़ियूं वेठे पाड़ जेके नालन लिखियो लो में। साथियों ऐं जॾहिं गच अरसे खां पोइ ससी पुनू सां नथी मिले त शाह ससी जी ज़बान चवे थो त आऊं न गॾी पिरीअ खे से सिज विया हलण वीर हया दोखे शाल दम दिया। साथियों ऐं वरी आहे त आऊं न गॾी पिरीअ खे पोयूं थियो पसाह सिका थी सकरात में रोयूं पचाह राह शाल न वञनि साह धारण पसंद पुनूअ जे पिरीअ जो।